अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ख़ुसूसी तौर ते सिंध में हलंदड़ मुआशी बहरान जंहिं दौरान अटे जी जेका क़ीमत आहे आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे ऐं आम माण्हू सख़्तु भोॻे रहिया आहिनि। काश्तबी पारां इन हवाले सां ख़ुसूसी नशरियात शुरू कई वई आहे ऐं उहा इन नशरियात जो सिलसिलो जारी आहे त जीअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मिसकिन माण्हू आहिनि, दिहाड़ी ते कमु करण वारा माण्हू आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि, उन्हनि जो सगारो आवाज़ बुलंद करे सघिजे। इन हवाले सां असां सां काश टीवी जा नुमाइंदा मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लाइन ते मौजूदु आहिनि। सभ खां पहिरीं रुख़ कंदासीं असीं खेंजू जो, जिते काश टीवी जो नुमाइंदो मोहम्मद कासिम महर मौजूदु आहे। जी मोहम्मद कासिम, खेंजू जे हवाले सां आगाह कजो त उते अटे जी कहिड़ी सूरत हाल आहे, आम माण्हू केतिरनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खेंजू जे वेझड़े इलाइक़े में अटे जी खोट शदीद इख्तियार करे वई आहे ऐं उतां जे ग़रीब तबिको तमामु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं उतां जे ग़रीब तबिके सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त 120 खां 130 रुपया अटो विकिरो करे रहिया आहिनि हिते दुकानदार। उन खां अलावा इहो बि ॿुधाईंदो हलां त उन्हनि जो चयो 500 असांजी दिहाड़ी आहे। 500 दिहाड़ी मां असां जेको आहे अटो वठूं या खंडु वठूं या गिहु वठूं या का ॿियो सौदो वठूं, असां जेको आहे सख़्तु परेशान आहियूं। उन खां अलावा मज़दूरनि जो इहो बि चवणु आहे त असांखे जेको आहे अटो जेको आहे सस्तो कयो वञे। पहिरियों असां 60 रुपए वठंदा हुआसीं, असां उहो 60 रुपए ते बि न पूरो करे हाणे 120 खां 130 रुपया हली रहियो आहे। ॻोठाणनि जो DC घोटकी मुख़्तियार कारदैकी खां मुतालबो कयो आहे त अटे जो सरकारी स्टॉल लॻाए जेको आवाम खे सरकारी रेट ते फराहम कयो वञे। जी हाणे रुख़ कंदासीं तंगवाणी जो, जिते तंगवाणी में पिणु अटे जो बहिरान जारी आहे, जंहिंजे हवाले सां आम माण्हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं तंगवाणी में अटे जी क़ीमतूं कहिड़े हंधि पहुतियूं आहिनि ऐं आम माण्हुनि खे केतिरी मुश्किलात आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल क़यूम बखराणी। जी अब्दुल क़यूम, तंगवाणी जे हवाले सां आगाह कजो त उतां जा माण्हू हिन बहिरान मां केतिरो मुतासिर थी रहिया आहिनि। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं तंगवानी शहर में। मां ॿुधाईंदो हलां त सॼे सिंध जी या तंगवानी में भी अटे जो सख़्तु बहिरान आहे। अटे जे बहिरान सां अटे जो जेको रेट आहे उनजो फ़ी किलो 120 खां 140 ताईं विकिरो कयो पियो वञे। जेके दिहाड़ीदार मज़दूर आहिनि, 500 खां 600 दिहाड़ी कमाईंदा आहिनि, उहे वीचारा ॿिनि वक़्तनि जी मानी खाइण लाइ बि परेशान आहिनि। जॾहिं असांजो शाइरनि सां ॻाल्हि ॿोल थियो त उन्हनि जो चवणु आहे त सैलाब सबबु जेको आहे अॻे ई असां परेशान आहियूं। जेको अटे जो हथरादू जेका खोट आहे, इन सबबु जेको आवाम खे फ़ी किलो जेको 60-70 रुपए में मिलणु खपे, उहो असांखे हिन वक़्तु 120 खां 140 ताईं मिली रहियो आहे। हिननि DC कश्मीर खां मुतालबो कयो आहे त फ्लोर मिल मालिकनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे ग़रीब आवाम खे मुनासिब रेट ते अटो ॾेई करे असां मां परेशानी ख़तमु कयो वञे। जी नाज़रीन, ठिकराटो जे हवाले सां कहिड़ी सूरत हाल आहे, उतां जा माण्हू कीअं भोॻे रहिया आहिनि ऐं आम तबिको अटे जे बहिरान सबबु केतिरो मुतासिर थियो आहे, इन हवाले सां असांखे आगाह करे रहियो आहे। लाइन ते मौजूदु आहे असगर अली महर। जी असगर, ठिकराटे जे हवाले सां आगाह कजो त अटे जो बहिरान कीअं पिया ॾिसो। जी नाज़रीन, बिल्कुल असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठिकराटो शहर में, जिथे अटे जो रेट तमामु वधीक आहे। हितां जो मज़दूर तबिको ऐं आम शहरी तमामु परेशान आहिनि ऐं हितां जे मज़दूर तबिके ऐं आम शहरियुनि जो इहो ई चवणु आहे सिंध हुकूमत खां त ठिकराटो शहर में अटे जा स्टॉल लॻाया वञनि ऐं जीअं माना अटो असांखे घटि क़ीमत ऐं सस्ते रेट ते मिले। जो त ज़िंदगी जो जेको जीअण आहे उहो जियापे में अटो हिकु अहम शइ आहे। इन जे करे हितां जे मज़दूर तबिके ऐं आम शहरी जो इहो ई चवणु आहे त असांखे अटो सस्तो ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी आसान गुज़ारे सघूं। जी नाज़रीन, समूरी सिंध यकीनन इन मुश्किल जो शिकार आहे ऐं इन हवाले सां बारिशूं सैलाबुनि खां पोइ हिन वक़्तु जेको ही मुआशी बहिरान आहे उन माण्हुनि खे सख़्तु परेशान कयो आहे। काज़ी अहमद मां असां सां लाइन ते मौजूदु आहे जगदीश कुमार। जी जगदीश, काज़ी अहमद जे हवाले सां असांखे आगाह कजो त काज़ी अहमद जी कीअं सूरत हाल पिया ॾिसो, अटे जूं क़ीमतूं कीअं आहिनि। जी बिल्कुलु नाज़रीन, सिंध भर जी अॼु अटे जी क़ीमत अरूज ते लॻो पिया आहे। अॼु अटे जी क़ीमत 140 रुपए खां 120-110 रुपया आहे। मज़दूर तबिको 500 रुपया दिहाड़ी कमाईंदड़ वारो अॼु हू अटो या घी या खंडु या भाॼी या सब्जी किथां वठी सघंदो। अॼु हू ख़ुदि करण जे लाइ तयारु आहे। अॼु सिंध जी जेके दावा सो ढरी जूं ढरियूं रहिजी वञनि। हितां जी ज़िले इंतिज़ामिया जेको 65 रुपया किलो अटो जेको विकिरो करण वारी गाॾी अचे थी, उहा पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे विकिरो करे पोइ हली थी वञे। उहा का ख़बर न आहे कंहिंखे विकिरो थी करे। हितां जे मज़लूम ऐं सियासी समाजी माण्हुनि हितां खां मुतालबो कयो अथनि त अटे जी क़ीमत घटाए वञे, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी रोज़मर्रा जी ज़िंदगी आसानी सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। जी
नाज़रीन, अटे जो बहरान हर हंधि तेज़ी सां पकड़िजी रहियो आहे। इहो हथरादू बहरान आहे या इन फितरी बहरान आहे, पर इन हवाले सां सरकार पारां के बि अंग अखर या मौक़िफ़ साम्हूं नाहे आयो। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे रिसालदार मां करम ख़ान जखराणी। करम ख़ान, हिन वक़्तु तव्हां रिसालदार जे कहिड़े इलाइक़े में मौजूदु आहियो ऐं अटे जे बहरान खे कीअं पिया ॾिसो? जी, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां सताई मैल शहर में। सताई मैल शहर ऐं रिसालदार जे पस गिरदाई वारे इलाइक़नि में अटे जो जेको बहरान आहे उहो अटो हिन वक़्तु 140 रुपया किलो आहे। अगरि ॾिठो वञे त ॾिहाड़ी कमाईंदड़ मज़दूर 600 खां 500 रुपया जेको ॾिहाड़ी कमाए थो उहो किथां अफोर्ड करे सघंदो, जेको पंहिंजे बचनि खे जेका आहे रोज़ी खाराए सघंदो। इन करे पस गिरदाई जे रिसालदार ऐं सताई मैल जे जेका पस गिरदाई वारा ग़रीब आवाम आहिनि उहे अटे जे करे ऐं हिन महांगाई जे करे ॾाढा परेशान आहिनि। उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त DC मुनवर अली मिठियाणी साहिब खे असांजो अर्ज़ु आहे त फ्लोर मिल ऐं जेके अटे जूं दुकानूं आहिनि उन्हनि ते ज़ाब्तो आणे ऐं ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे जीअं असां पंहिंजे बच्चनि खे रोज़ी खाराए सघूं। जी नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तव्हांखे असीं अपडेट करे रहिया आहियूं। हाणे रुख कंदासीं असीं सरकारी खूह जो, जिते असां सां लाइन ते मौजूदु आहे गुलशेर खोरखाणी। जी गुलशेर, सरकारी खूह जी जेका सूरत हाल आहे कीअं पिया ॾिसो ऐं अटे जे बहरान जी जेका शिदत आहे उते आवाम खे कीअं मुतासिर करे रही आहे? जीअं त नाज़रीन, आवाम जे शहर सरकारी खूह ते मौजूदु आहियां। सॼी सिंध जीअं सरकारी खूह ते अटे जो बहरान पैदा थी वियो आहे। अटे जा रेट जेके आहिनि उहे आसमान ताईं पहुची विया आहिनि ऐं माण्हू तमामु घणो सख़्तु परेशान, जेके ॾिहाड़ीदार मज़दूर तबिको आहे उहो कमाए थो 500 खां 600 रुपया, उहे तमामु घणो परेशान नज़र अची रहिया आहिनि। त असीं बचनि जो गुज़ारो कीअं करियूं, जेतोणीकि अटे जो रेट तमामु घणो महांगो थी वियो आहे। 41-4200 रुपया फ़ी मण मिले थो अन जो ऐं अटे जो, ऐं उनजो रेट तक़रीबन 130 रुपया फ़ी किलो असांखे मिले थो। असां कमायूं था 500-600 रुपया, असां कीअं घर जो गाॾो हलायूं? उन करे तमामु घणो ॾिहाड़ीदार मज़दूर परेशान आहे ऐं उनजो चवणो हो त फिलफोर इंतिज़ाम खे इन शइ जो नोटिस वठणु घुरिजे ऐं अटे जा रेट लथा वञनि, जीअं अटे जो बहरान ख़तमु कयो वञे त जीअं असीं पंहिंजे बचनि खे अटो मानी खाराए सघूं ऐं उन्हनि खे अटो वठी ॾेई सघूं। यकीनन समूरी सिंध जी सूरत हाल तसली बख़्श न आहे। माण्हू हिकु वेले जी मानी खाइण ऐं पेट भरे जेको पेट गबो आहे हासिल करण जे लाइ परेशान आहिनि। रुख कंदासीं खैरपुर मीरस जो, जिते असां सां लाइन ते मौजूदु आहे अवेस गिलाल। अवेस, यकीनन अटो ज़िंदगी में जेको आहे खुराक जे हवाले सां अहम जुज़ आहे, त इन हवाले सां आगाह कजो त खैरपुर जी सूरत हाल कीअं आहे ऐं अटे जे बहरान केतिरो माण्हुनि खे मुतासिर कयो आहे? जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खैरपुर में, जिते ॻाल्हि कंदासीं अवां सां अटे जी। त इहे जेको अटो रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अटो हिकिड़ो ख़ासि हैसियत रखे थो। ज़ाहिर आहे अटे खां सवाइ हिकिड़ो माण्हू जो जेको गुज़रान आहे उहो इंतिहाई ॾुखियो आहे। त हिते 120 रुपया किलो अटो मिले थो, जेको रोज़ ॾिहाड़ी कमाइण वारो मज़दूर उन जे लाइ 120 रुपया किलो अटो ख़रीद करणु हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ऐं ज़ाहिर आहे 120 रुपया अटो जेको मज़दूर माण्हू 500 रुपया ॾिहाड़ी कमाइण और ख़रीद कंदो, त मां सम्झां थो त उनजो घर जो चुल्हो बि कोन ॿरंदो हूंदो। वॾो हिकिड़ो चैलेंज आहे मज़दूर माण्हूअ जे लाइ 120 रुपया किलो अटो ख़रीद करणु। ऐं ॿियो त वरी हिते अटे जी तमामु हिकिड़ी इंतिहाई ॾाढी किलत थी पई आहे। उन हवाले सां हिते जेके मज़दूर मारवाड़ा ऐं आम माण्हू ऐं जेके शहरी आहिनि उन्हनि जो चवणु हुयो त हुकूमत खे फौरी तौरु इंतिज़ाम वठणु घुरिजे त हे जेका महांगाई आहे उनखे थोरो कंहिं प्लानिंग सां हटाए करे आम माण्हू जेको मज़दूर माण्हू आहे उनजी जेका ज़िंदगी आहे ज़ाहिर आहे थोरी घणी उन में महांगाई में घटिताई आणे हुनखे आसानी सां हिकिड़ो ज़िंदगी जीअण ॾिनी वञे। त हिकिड़ो मज़दूर माण्हू जेको आहे उन जे लाइ हिकिड़ो हिन महांगाई जे दौर में बचनि जो पेट गुज़र करणु तमामु हिकिड़ो ॾुखियो आहे। 120 रुपया अटो तमामु हिकिड़ो वॾो रेट आहे, जेको हिकिड़ो मज़दूर माण्हू जेको रोज़ ॾिहाड़ी कमाइण वारो उन जे मथां हिकिड़ो सरासर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हितां जे रहवासियुनि ऐं मज़दूर मारवाड़नि सां असां जॾहिं ॻाल्हि ॿोल कईसीं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त फौरी तौरु हुकूमत खे घुरिजे त अटे जा जेको रेट आहे उहो मुनासिबु कयो वञे, त जीअं आम माण्हू ऐं मज़दूर माण्हू पंहिंजो आसानी सां हिकिड़ो ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सघे। जी।